संतनि जो उपदेश। हर हिकु संत साॻियो ई संदेश दुनिया खे ॾियण लाइ अचे थो। को बि संत, को बि पूर्ण सतगुरु हिन संसार में को धर्म या मज़हब बणाइण वास्ते, इंसान ज़ात खे हिक ॿिए खां अलॻि करण वास्ते या हिक क़ौम खे ॿिए क़ौम या धर्म जे ख़िलाफ़ खड़ो करण लाइ दुनिया में कोन ईंदो आहे। संत त सिर्फ़ असांखे पंहिंजे असली घर वापसि वञण जी राह ॾेखारण वास्ते ईंदा आहिनि, पर उन्हनि जे चोले छॾण खां पोइ असीं दुनिया जा जीव कर्म कांड में फासिजी संतनि जे सुंदर ऐं आत्म सिख्याउनि खे धर्म ऐं मज़हब जो रूप ॾेई छॾींदा आहियूं। मज़हबी तहज़ीब जी असीं हिक ॿिए सां लड़ण ऐं झगड़ण शुरू करे ऐं अहिड़ी तरह संतनि जे असली रूहानी उपदेश खे विसारे वेंदा आहियूं। संत पंहिंजी इच्छा सां हिन संसार में कोन ईंदा आहिनि। उन्हनि खे परमपिता परमात्मा कंहिं ख़ासि मक़सद वास्ते हिन संसार में मोकिलींदो आहे। पंहिंजी इच्छा सां न हू कंहिं क़िस्म जो प्रचार करणु चाहींदा आहिनि ऐं न ई कंहिंखे नाम जो भेद ॾियणु चाहींदा आहिनि। जॾहिं परमात्मा जी मौज थींदी आहे, तॾहिं हू कंहिं पूर्ण सतगुरुअ खे इन मक़सद सां हिन संसार में मोकिलींदो आहे त हू परमात्मा जे किन ख़ासि आत्माउनि खे कठो करे खेनि वापसि पंहिंजे असली घर वठी अचे। हज़रत ईसा मसीह बि इन ॻाल्हि ॾांहुं इशारो कंदे फरमायो आहे, मूंखे मुंहिंजे परम पिता हिन संसार में मोकिलियो आहे। मां दरधाम मां पंहिंजे मर्ज़ीअ सां कोन आयो आहियां। मां इन मालिक जे हुकुम मूजिबि कमु करण लाइ आयो आहियां, जंहिं मूंखे हिते मोकिलियो आहे। गुरु अर्जन देव जी फरमाइनि था त पूरन संत ख़ुदि जनम मरण जे बंधननि खां मुक्त हूंदा आहिनि। हू परोपकारी ऐं दयालु हूंदा आहिनि। हू आत्मा जे अंदरि नई जोत जाॻाए इन्हनि खे भक्तीअ जी राह ॾेखारे परमात्मा सां मिलण जे वास्ते हिन संसार में ईंदा आहिनि। संत भले पूरब में या पश्चिम में या कंहिं बि मुल्क, क़ौम, मज़हब या ज़ात में छो न जनम वठनि, पर उन्हनि जो हिन संसार में अचण जो हिकु ई मक़सदु हूंदो आहे त हू परम पिता परमात्मा द्वारा सौंपियल आत्माउनि जो उद्धार करे इन्हनि खे प्रभु प्राप्तिअ जो मार्ग ॾेखारे ऐं उन्हनि आत्माउनि खे सचो सुख ऐं शांती बख़्शे हिन संसार जे बंधननि खां आज़ादु करे परम पिता परमात्मा सां मिलाए छॾे। छो त जेसिताईं असीं परम पिता परमात्मा सां मिली हिकु न थींदासीं, तेसिताईं असांखे दाइमी सुख ऐं शांती कॾहिं बि कोन हासिलु थींदी। संसारी ज़िमेदारियूं। संत असांखे सम्झाइनि था त परमात्मा खे प्राप्त करण लाइ असांखे किन ॿाहिरिन साधननि खे कोन करिणो आहे। विर्त, नियम, तीर्थ यात्रा, ख़ासि वस्त्र पाइण वग़ैरह इन्हनि ॻाल्हियुनि में उलझी कोन वञिणो आहे ऐं न ई समाज ऐं गृहस्थ जूं ज़िमेदारियुनि खां मुंहुं मोड़णो आहे। संत नामदेव जन फरमाइनि था त जंगलनि में भिटकण सां ऐं सन्यासी धारण करण सां